सा किथे आई तूं? जानी मां त हवेली जे नौकर खाने में आया। पोइ फिरी अच न। दिल जी धरती काछे ऐं थर वांगे बणिजी वई आहे। बादल थी त बूंदनि में त दिल जी धरती ठरी पवे असी पव। पर जानी पर चो रेस हवेलीअ में आहे। ॿिया नौकर बि घुमंदा था हुतां, किथे ईअं गड़बड़ न थी वञे। कान थींदी गड़बड़। हस तूं हलियो आ बादल खे परसण खां केरु रोके सघंदो? पहाड़ जेॾियूं हवेलीअ जी दीवारियूं साइण। प्यार त पहाड़ बि ओरांगी वेंदो आहे। पोइ तूं अच न। साइण हिकिड़ी ॻाल्हि चवां, साइण को बहानो करे हेस खां मोकल वठ न त शहर हलां। पर हीर अंदर जी आग कीअं जामे? साइण कुझु सरफ। ठीकु आहे, अदा सां ॻाल्हायूं थी। केसां पई ॻाल्हाई? अदा साईं दोरस सां पई ॻाल्हायां, पर फोन संदसि क्लासमेट खयो। पाण कमरे में न हो। न ॻाल्हाईंदी कर अॻिते कंहिंसां बि। अदा साईं नूरुस तुंहिंजो पुटु आहे ऐं मुंहिंजो भाइटियो आहे। मूं छा चयो? अदा साईं मूंखे तव्हां सां ॿ अर्ज़ करणा हुआ। ॿ अर्ज़? चओ। हिकु त अदा साईं मैदे में मूंखे तकलीफ़ थी आहे। मां चवां थी त सुभाणे कंहिं डॉक्टर खे ॾेखारियां। ठीकु आहे ठीकु आहे, नवाज़ खे चवां थो वञी डॉक्टर खे ॾेखारे अच। ऐं ॿियो? ऐं ॿियो मां चाहियां थी त बल्दियाती चूंडनि में ज़िले काउंसिल जे मां सीट ते बीहां। छा? हा अदा साईं मां पढ़ियल लिखियल आहियां। ज़िले जो चेयरपर्सन चूंडरायो। नौरोज़ सां उन करे पई ॻाल्हाई छा? हा अदा साईं मां सोचियमि त तव्हां मतां हुनजो चवणु वठो। न न इहो मुनासिबु कोन्हे। अदा साईं प्लीज़ थोरो सोचिजो सही। ठीकु आहे, सोचींदुसि। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।